रमज़ान मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे जॾहिं मां चांहि में थोरी खंड मिलाईंदोसि त तुंहिंजूं रड़ियूं पहुची वेंदियूं ॼण हेड़े जो पुछ पटी अॼु भला कुझु ई कोन थो छो ख़ामोश आहीं इन जे करे जो मूं खंड में ज़हर मिलाए छॾियो ज़हर इहो तो वटि ज़हर किथां आयो कुआ मार दवा घुराई हुयमि उहा खंड में मिलाए छॾी अथमि तूं को उठ ऐं हाथी नहीं जो तोखे असली ज़हर ॾियां तूं त कोए जेतिरो आहीं मज़ाक न कर सच सच ॿुधाए रमज़ान बाक़ी तूं छा थो सम्झी मां तोसां पूछो वञा ख़ुदा पुॼंदी मुंहिंजी तोसां जाइ ई न आहे ख़ुदा त इंसाफ़ करण वारो आहे उनखे ख़बर आहे त असां ॿिन्ही मां बेहूदो कहिड़ो आहे ऐं कजे साह वारी रग बंदि कई घणो ख़ुशि न थी मां तुंहिंजे हथ मरण जहिड़ो न आहियां जेकॾहिं मरण जहिड़ो हुजी हा त घणा ॾींहं अॻु तो घुटो ॾेई मारे छॾ घुटो ॾेई मारे ए खण पंहिंजी ज़हर वारी चांहि पी मर वदल तोखे मूंखे जाबिर किथे बेवकूफ़ तो कोन थो बनाए अरे यार तू ही मान न सभई शेर वारनि मां जी फाथा आहिनि ना बा ना हो माण्हू जा त पुट ई कोन किथे उन्हनि खे बचक कयो हूंदो सिर्फ़ हक़ जी पकाई कयो वेठा हाणे सभु लाइन ते अची विया अथई इहो त सही आहे पर इन्हनि निभागा ने हाणे हलूं कीअं अरे यार छेड़े लाइ थोरी था हलूं ॻाल्हियुनि करण लाइ था हलूं ॻाल्हियूं बि तॾहिं कंदा तूं जॾहिं ॿुधंदा निभागा असांखे ॾिसण सां ई असांजे मुंहं मथां ॿुथाड़ो चाढ़ींदा ऐं पोइ विझी नोट गीती में गेलींदा वतंदा हा यार चई जाई थो आहिनि सफ़ा ॼट जा पुट जेसीं ताईं हुनजे दिमाग़ में वञी ॻाल्हि विहारियूं तेसीं ताईं कुटे कुटे दुंबो करे छॾींदा तॾहिं त चवां थो तेरी का अटकल सोच तूं उन्हनि सां मिलूं पर कन कुझु बि न ठीकु आहे राति सोचूं था सुभाणे हली उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं छुटे उन्हनि मां बि असांजी जान अच त पाण हलूं ये पाण में सभई कीअं साटड़िया गाटड़िया लॻा अथव अथनि हिन घर में सिर्फ़ नींदड़की आहियां त मां आहियां मुंहिंजे भाउ जी मिल्कीअ जे मथां कीअं त अयाशी त कंदा वतन मूंखां वधीक त हिन घर में नौकरनि जी इज़त आहे पर हाणे मूंखे कान का अटकल करणी पवंदी कोई अहिड़ो मकर कयां जो ही माई दीनू मां बेज़ार थी पवे ऐं दीनू मां हथ कढे Dato di sene nada. हाजी बाबा सामू मलकल मौत खे थो ॾिसां ये सब हिन जा कम आहिनि जो थोरो हुनखे धड़के दहमान में रखे न वो होश मां ई न निकिरी अगर मैं सिबियाणी अध दिमाग आ जे धड़को दामान कयो मास न त इहो रहंदो अकुल बि विञाए वेंदुसि वाह जो होश में हाजी बाबा मूंखां पुछो अथव जेकर मुंहिंजी जॻह ते को ॿियो नौकर हुजे हा न त घणा ॾींहं भॼी जान छॾाया दिनों ॿियो को नौकर हुजे हा न त भॼी जान छॾाया पर तूं असांजो नौकर न असांजे फैमिली जो फर्द आहीं ऐं हा तोखे ख़बर आहे तुंहिंजो कमु कहिड़ो आहे ॿुधायो हाजी बाबा त मुंहिंजो कहिड़ो कमु आहे अदीअ जो ख़्यालु रखणु ऐं हुनजे उबतनि कमनि खे सुप्तो करणु दीनू सॼो हफ़्तो थी वेंदो पर सिबियाणी जा कम कॾहिं बि सुप्ता कोन थींदा अॼु सुबुह खां वठी मुंहिंजे पोयां फिरंदी थी वते तव्हां ॿई वेठा आहियो न त कुझु ई न थी जी अकेलो मिलास न त मोला ॼणे लाइ मूंसां कहिड़ो हशर कंदी इहा त मुंहिंजे रब खे ख़बर आहे ॿियो शायदि तव्हांखे बि ख़बर हूंदी त कमु घणो हा माण्हू खपनि पंहिंजे छोरे जो हशर त ॾिसी चुको ई न सपत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आ फकीर जा फकीर ये त हंध न त गंद जो गंद ठन खे जोराबा पाराए छॾिया पोइ तूं छाहीं अन करे चवां थो पंहिंजे बलूंगड़नि खे खारे हेठां लिकाए छॾ मुंहुं हाथी जे हेठां ईंदा त हरू भरू चिपाड़जी वेंदा किन खे तूं बलूंगड़ो थो चई न उहे ॾेंभू त ॾेंभू
नाक न बिजी विंदे नाक न बिजी विंदे अलाई इन में त अच्छा का पाछो नहीं लगो न त गोठ में रहण बि मुश्किल थी पवंदी ऐं मुंहिंजे तॾहिं ते अची मूंखां माफ़ी वठी वञो ॻाल्हि वञे कोन पई या ज़ोर आज़माई कयूं था या तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त केरु थकिजे थो केरु कंहिंजे तॾे ते वञे थो मरंदो तई पई मरंदो तव्हांजा फ़क़ीर फंदन खां वाक़फ़ ई न थिया आहियो मां वञा पुटी न आहे ॼणियो जेको लाल खान खे मारे लाल खान खे मारण जो सुवाल कटी छॾ सुठो हिन में थई त वञी पंहिंजे पुटनि जी आठ कर त हलण फिरण जहिड़ा थियनि असांजे डंडन उन्हनि जा संधई सवा करे छॾिया आहिनि आॾे मालिश कंदे न त हलण फिरण जहिड़ा थी न त सॼी उमिरि लाइ हिकु खट ते पइजी वेंदे तव्हां न फ़क़ीर सां फिटायो आहे फ़क़ीर सां हाणे मारंदुमि छा तव्हां या तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त फ़क़ीर त फंद न त गंद जो गंद फ़क़ीर तो बि मूंखे सुञातो ई कोन्हे मोठनि खे बि चोरापा पाराए छॾिया आहिनि तौबह मुंहिंजी तौबह अती जेॾी महिल ने ज़ैबुल जे घर वञ न रुगो वेठी गिला कंदी ऐं गिला वरी कंहिंजी कंदी कहाँ जी अदी गिला थी करे त वञी करे नियत तस मां छा कंदीमांसि हा जाई थी चमी जामुल तूं माई दरवेशाणी उहा त मूंखे बि ख़बर आहे पर हुओ छा थी चए इन जहिड़ी नियत जी पलित काथे कोन हूंदी सॼो ॻोठ घुमजो कनी नियत जी पलित अहिड़ी मिलई छा ईअं पई चए ज़ेबू त वठी सॼो ॾींहुं ॿियनि जूं पचरूं कंदी अलाह पुॼंदसि हाणे असां छा था करे सघूं जामुल मूंखे त इहा ॻाल्हि ज़ेबू जी सम्झ में कोन थी अचे त आख़िर तव्हां हुन जो बिगाड़ियो छा आहे जो तव्हांजी गिला कंदी थी वञे जेॾी महल बि हिन जे घर वञ न चांहि जो कोप सोचे ठाहे रखंदी आॾो पोइ जो अची थी तव्हांजे लाइ गिला में शुरू थिए त वञी थो सिज लही मासी रुगो एतिरो ॿुधा त इहा निभागी न असांजे नाले तोखे छा पई चए साबा जे सिर मथो सदको वञी नज़ीरा धीअ इहो पुछ त छा छा न पई चवे मूं त दी हुनखे ख़ुदा करण चयो त दी गिला कंहिंजी चङी कोन्हे का तॾहिं बि चवे पई त मां गिला किथे थी कयां इहा हक़ीक़त अथई हक़ीक़त त छोरी नज़ीरा जो किथे ॿिए हंधि चकर पियो हले तॾहिं त मुड़ुसु छॾे शहर हलियो वियुसि चाची चाची ॿुधी थी न त फरास शहर वियो आहे त माण्हू मुंहिंजे नाले छा छा था चवनि साबा जे सिर मथो सदको वञी मां ॿियो केर बि ॻोठ में कोन थो चवे रुगो इहा ज़ेबू ई थी चवे मूंखे त इहो नथो सम्झ में अचे त आख़िर त हिन ज़ेबू जो बिगाड़ियो छा आहे जे तव्हांजे पोयां हथ धोई पइजी वई आहे अदी इन माईअ खे अलाह पुॼंदो को रसूल पुॼंदुसि बाक़ी इन सां असांजी जाइ न आहे मासी ॿियो मुंहिंजे लाइ छा छा पई चवे इहो बि चए पई त नज़ीरा सॼो ॾींहुं भितियुनि ते चढ़ी बीठी आहे ऐं मथे जी घिटियुनि में रुगो झातियूं पाईंदी चाची न मां न अहिड़ी ॻाल्हि न आहे ॼामुल मूं जेॾी महिल इहा ॻाल्हि ॿुधी न यकीन कर मूंखे त ॾाढो ॾुख थियो हिन न्याणीअ जो मुंहिंजी दिलि सफ़ा रोई पई तॾहिं मूं सम्झो त इहा ज़ेबू अजाई थाप थी करे नज़ीरा जे बारे में मां त माई चुप रहियसि सोचियुमि त किथे पुछंदसि किथे तव्हांखे छॾे विझे न मुंहिंजे ॼूंढनि में हथ बस दी इहा ज़ेबुल त कंहिंजे सम्झाइण जी आहे ई कोन या तूं बि दिलि ते ॻाल्हि खे न वठ हिक कन मां ॿुध ॿिए मां कढी छॾ अदी इन निभागीरन जी ॻाल्हि न कर असांजे साम्हूं हा दी वञी खॾ में पवे जहिड़ी नियत अथसि ओड़ी सूरन में आहे अञा रब भला कहिड़ा हुन खां हिसाब वठे बस दी अल्लाह तव्हां ॾे ख़ैर कंदो ऐं साबा जे सिर मथो सदको वञी जे कम जे लाइ आयसि उहो त मूंखां विसरी वियो मासी ॻाल्हि कर अम्मा देगड़ी अटे जी पी खपे पहिरियों ईंदसि त ॾेई वेंदीसांव वरी हा मां ॾेस हा मासी तूं वेह त मां खणी थी अचां वेह थी वेह
तो बाबा मन करा मानी करिया मां मानी खणी थो अचां पर मानी खणी अचण खां पहिरियां कम खे पटराए छॾिजो। हा असां कम छॾाए था वठूं पर तूं जल्दी मोटण जी कजांइ, ईअं न थिए जो लत खोड़े सुम्ही पई उते अची वञे टंकू। कोन थो सुम्हां, हीअं विसु हीअं आयुसि। खबर परथी मां चा समुद्र छुला छुला ओता खतला थी गई ओता अट पते अरे तू तो पते रलत रतना तुदा वेथना वेथे दे बाबू था तो अरे अरे मुझी गाल तो सा बेहना कोने परथी में चा तुका परथी गाल लगी तू गाल बुध साबुधान साबुधान अता अता अबा है अबा तला नहीं था तो ओए ओता अता है हमलो थियो बुते दान सदा हाँ शरीफ है पयो पादर थई यार पोता थई यार सही तो थी अच शेर मुझी पर यार असांजी ॻाल्हि त ॿुध शेर बस ॾिसो छा था योन कुटको एतिरो छो था असां तव्हां ॾे ॻाल्हियूं करण आहियूं मारियो छो था पर यार असांजी ॻाल्हि त ॿुध शेर बस अञा ॻाल्हाई पियो यार असां ॻाल्हियूं करण आहियूं न बस इन्हनि खे ॿधो वण सां असां पंहिंजो कमु कयूं इन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾियणी आहे इहो असां बाद में सोचींदासीं। वाह रे अदावा असां वर विजू वेठा कम कयूं हे वेठा हुजनि हा दा जेका न रहियल खाटिया इन्हनि ॿिन्ही खां था खणायूं। सलाह सुठी आहे लायो कमीसूं बिना सलाह समझ बच ॻाल्हि खे ला ला कमीस छा सम्झां हराए छॾी ते ला कमीस चढ़िया तव्हां पंहिंजो वात ईअं बंदि न कंदव लायो कमीसूं हलो गया थियो हलो नहीं पिया बगे भजाए पांचवा तेरा पिठारा चो खबर पए थी अचन वता ना असल जण अबे ना दे हार पोकदा अने गाल करे सकूं था बाट गाल करे सघूं था कानून खे कमीसूं ॾे त वञनि घणो और पैसे परिया आए वठ अञा असांजूं ॿ अढाई अॾूं ॿियूं बि आहिनि उन्हनि जी खाटी बि तव्हांखे ई करणी पवंदी खण हल लाबारो रहियो पियो आहे जेकर न हिननि मां हथ कढंदासीं त ॿिया ढोरा केरु कढराईंदो हिननि लाइ इहा ई सज़ा काफ़ी आहे हींअर जेकॾहिं असां भाइरनि वां कंहिं बि हिक जो अघु वरितो आहे न त पोइ इहे टंकू भञी छॾींदोसांव तव्हांखे हर चकर माफ़ी कान मिलंदी ही आख़िरी दफ़ो अथव हाणे हलो नज़रुनि जे डरो हलो अरे केड़े किस्म जो पानी चढ़ा ही तो अरे अबा हमू हिम्मत कर अरे हिम्मत की काय नहीं तो खट से चढ़ो पिटो लाल से खोड़ दे ना वारो कर चला अम्मा अरे अपारे मुड़ी तो फड़े मुड़ी भाई अम्मा अम्मा वारो कर अरे चढ़ सालम चढ़े भी चढ़े क्या तो करी
पहुंची नो भाई अरे मारो कर पकड़ी अम्मा चटनी अरे अम्मा अरे रे चट उठी भाई अरे मारो कर अम्मा अरे मारो मत चले अरे मारना पड़ चले अरे हमारे अरे चले हमू इनके सोख होकर मंत्र मोबाइल करिया अरे चले रुके अरे छोरा निभागा तू मुझे घर भरी है हां निकुल शिवाजी निकुल मुझे घर में निकुल ते पुटाते का देना तो पवना आता वाला मार सब मार रे उठी युंटा वाली सरकार बता हमारा खाना सारे घर में बिछुई निकुल मोड़ बता मार छोरा अजी तो सफा मुझे पुट गाला वो जाई क्यों न तमातुर को लगे मुकाबले में ला पुलिस ने सच्चा था कहीं ये मां पे मारन सा बढ़न दी हन कहां भी ये बढ़दा हो अम्मा हां बनो दिलेर मारो हाने है देखने की जरूरत कोन खबो अच्छे तो सही बच्चों तो पूरे मोकल्या माल के आन जैसी ने लालड़े के न लेता इंदो ने नहीं हाथी न मुड़ंदो बाज रखे चढ़े इन्हें उठ जो पीछो कयो अच्छा असां चारई गॾिजी न लाल खान खे डंडन जो वसकारो कंदासीं न त पाणे गोॾनि भरे अचे किरंदो पीछो छाजे लाई मुंहिंजे मुंहुं ॾिसण ला बाक़ी जेकॾहिं चई न त पासो वठी यूंस कुख वारी बंदूक कढूंस आंड्रा फिलहाल उनखे मारणो न आहे उनखे पंहिंजे अॻियां झुकंदो तो ॾिसां चाचा साईं तव्हां बि उठ खे गुगे में लाइण जी कोशिश था कयो छा हू झुकंदो पादर पुछनि था पुट जॾहिं हिन उठ ते पादर वसिया न त हिन सुईअ जे सोरा खां मां मटे वेंदो ओए चाचा कयूं था कोशिश कोशिश छाजी जो पादर में कन पोयां भॼी वञोसि ॾिठोसि न कमी न केली केले जी मूं वटि त केरायोसि चई न कयो न हिन फ़क़ीर जे पंध जी आग बि ख़बर आहे अपाड़ी इन छोरी मां त मां चङो भातो आहे अलाए केतिरा आवाज़ करे थी ॻाल्हाए पर लॻी थो इहा इड़ती फिरती सिफाणी थी सघे थी पर मुंहिंजी जॾहिं फोन थी वञेसि न वरी ॿी सहेली केॾे नथी ॻाल्हाए किथे ॻाल्हाईंदी काॾे वेंदी अची सिफाणी बि कोन अची यादि अथई अगर कहीं न पाण फोन पकाई जो बे करी हां अस्सलाम वालेकुम वालेकुम खुदा हाफिज वालेकुम सिपाही सहील जो भावा का पूछना वालेकुम सलाम ये नंबर आपका है जी हाँ मेरा है यार भाऊ अदा हमारी गाल सुनो यार तुम्हारी बहन ने मेरा बहुत रत सुखाया हुआ यार जब भी फोन करता हूँ बहने दी खड़े छो भला सर मेरी तो कोई बहन नहीं है हाँ तो वो तेरी जोने होंगी जोने तुम्हारी है या मुहारी वांगुर पेके भज गई है सर मैं अभी तक कुंवारा हूँ मेरी कोई बीवी नहीं है सपा को निधन को ही था तो कौन है बंद करो फोन हाँ हम जैसे कुंदर पुट को बड़ी मुझाते हो सर मैं आपको मुबारकबाद देता हूँ खैर मुबारक मैं समझ गया अब सिपियानी गालाई दी है ना इस बोलनी से सर मैं मोबाइल कंपनी से बात कर रहा हूँ आपका इनाम निकला है पूरे 2 लाख रुपए अदा मेरी बात सुनना इतनी फिरती नहीं करते हो ना तुम सर पहले आप मेरे इस नंबर पर 500 का बैलेंस लोड कराओ फिर हम कॉल करके आपको बताते हैं कि पैसे कैसे वसूल करने हैं समझते हो मेरी बात को अरे मैं समझ तो गया पर यो घणो बैलेंस ना है ठीक है मैं पट सट करता हूँ
फिर मोकलता हूँ तेरे को 500 रुपया, पर यार वो पैसे मेरे को जल्दी मेरे को खपन समझी, मुझे ॾाढी ज़रूरत आहे खुदा जो कसम। अच्छा अच्छा, खुदा हाफिज़। खुदा हाफिज़, खुदा हाफिज़। अरे मां साथ तुम्हारी मोबाइल कागाई मोबाइल आ हाणे जे वटि पैसा मिलंदा मां बुद्धि के परचा कार ते वठी ईंदुसि। अरे हाय हाय मुझे मां किस्मत वारियूं मूं बि ॾिठियूं, पर कुदरत वारे तुंहिंजी किस्मत सभिनी खां अलॻि लिखी। छठी खां वठी सूरज सूरत जे लाइ बाबा वो त राज जो राणो आहे। खुशियूं ॾे या ॾुख असांखे त शुक्र ई सब्र में गुज़ारणो आहे। मुझी मां मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी दुखनि में गुज़ारे छॾी, पर कॾहिं कंहिंसां शिकायत न कई। इन उम्मीद ते ज़िंदा रहियसि। मूंखे ख़ुशियूं त न मिलियूं, पर कुदरत वारो तोखे ॿियूं ख़ुशियूं अता कंदो। तूं बि मूं जीअं ख़ुशीअ लाइ सिकी पई, ऐं ॾुख बीणा थी वई। वाह मालिक तुंहिंजा रंग। बाबा रहमान वरी कॾहिं अचण जो चयो आहे? हू पंहिंजे अचण जो कोन थो ॿुधाए, बसि ईअं ई ओचितो अची पहुचे थो। मूं चयो त रहमान जे अचण जो पको प्रोग्राम हुजे हा त मां बि अचां। अमर तूं छा थी सम्झी त हू ज़ालिम तोखे हिते राति रहण जी इजाज़त ॾींदो? लॻे मुश्किल थो, पर कोशिश कयां। इन चक्कर में जेकॾहिं रहमान आयो न त मां हुन खां पको प्रोग्राम वठंदुसि, पोइ तूं मोकल वठी हली अचे। जी बाबा, मां हाणे हलां थी। हाणे आई हाणे वञी पई? हा बाबा, तोखे त चाचे जाबिर जी ख़बर आहे। मां हुन खां मोकल वठी कोन आई आहियां। जे घर अची वियो त ठीकु आहे मुंहिंजी मां, तूं भली ॻाल्हि, पर कॾहिं कॾहिं घर ईंदी करे, न त इहे दिलि जा सूर नासूर बणिजी वेंदा। जी बाबा, मां पाण उते बेज़ार हूंदी आहियां। मूंखे जीअं टाइम मिलंदो आहे मां हेॾां हली ईंदी आहियां। चङो बाबा, मां हलां थी। पंहिंजो ख्यालु रखिजो।